औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां हाँ मोहम्मद सुलेमान आरी जो 20 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं जो असांजो मौज़ू आहे मोहम्मद इलियास आरीज़े जी नस्ल जो शुजरो। मोहम्मद इलियास खे 3 पुट आहिनि, मोहम्मद आंदल, मोहम्मद सूमर, अब्दुल्ला। आंदल खे 1 पुटु आहे, मोहम्मद इलियास। मोहम्मद सूमर खे 1 पुटु आहे, मोले ॾिनो। अब्दुल्ला खे 3 पुट आहिनि, हाजी शम्सुद्दीन, मोहम्मद सुलेमान, हाजी मोहम्मद परियल। मोहम्मद इलियास खे 1 पुटु आहे, ग़ुलाम सरवर। मोले ॾिने खे 2 पुट आहिनि, अली शेर, ग़ुलाम अल्लाह। हाजी शम्सुद्दीन खे 5 पुट आहिनि, वाहिद बख्श, मोहम्मद सिद्दीक़। उहो मोहम्मद सिद्दीक़ आहे जेको पंहिंजे दौर में मुख़्तियारकार हुयो ऐं उन दौर में सरकारी तौर ते उनखे ख़ान साहब चयो वेंदो हो। इन जे करे मोहम्मद सिद्दीक़ ख़ान साहब जे लक़ब सां मशहूरु थियो। अब्दुल्ला, मोहम्मद दाऊद, ग़ुलाम कादिर। मोहम्मद सुलेमान खे 2 पुट आहिनि, अज़ीज़ुल्लाह, हबीबुल्लाह। ग़ुलाम सरवर खे 1 पुटु आहे, शफ़ीक़ अहमद उर्फ़ मोहम्मद इलियास। अली शेर खे 1 पुटु आहे, मोहम्मद बख्श उर्फ़ मामो मीर। ग़ुलाम अल्लाह खे 3 पुट आहिनि, दुरममन, शाह मोहम्मद, अनवर अली उर्फ़ प्रिंस। मोहम्मद सिद्दीक़ खे 4 पुट आहिनि, रसूल बख्श, मोहम्मद बख्श, नबी बख्श, ग़ुलाम मुर्तज़ा। अब्दुल्ला खे 3 पुट आहिनि, नज़ीर अहमद, मुनीर अहमद, नूर नबी। मोहम्मद दाऊद खे 4 पुट आहिनि, शरफ़ुद्दीन उर्फ़ हाजी गंढ, ख़ादिम हुसैन, ग़ुलाम शबीर उर्फ़ भूरल, वज़ीर अली उर्फ़ टोटो। ग़ुलाम कादिर उर्फ़ गाज़ीअ खे 4 पुट आहिनि, ग़ुलाम असगर, अब्दुल्ला उर्फ़ तोतो, नूर नबी उर्फ़ नूर, मुजाहिद अली उर्फ़ सरज़ेन। अज़ीज़ुल्लाह खे 2 पुट आहिनि, मोहम्मद सुलेमान, ग़ुलाम नबी। हबीबुल्लाह खे 4 पुट आहिनि, अली रज़ा, गदा हुसैन, अली मदद, फ़िदा हुसैन। शफ़ीक़ अहमद खे 4 पुट आहिनि, सरमद अली, मुनफ़अत, हुसैन उर्फ़ सालार अली, अली हैदर, ग़ुलाम मुर्तज़ा उर्फ़ शहरियार उर्फ़ ग़ुलाम सरवर। मोहम्मद बख्श खे 5 पुट आहिनि, मोहम्मद अली, अली शेर, मंसूर अली, सफ़दर अली, गज़नफ़र गुल। दुरममन खे 2 पुट आहिनि, अली अकबर, हाजी। शाह मोहम्मद खे 3 पुट आहिनि, सिकंदर अली, बाबर अली, ग़ुलाम अल्लाह उर्फ़ पपन। अनवर अलीअ खे 2 पुट आहिनि, जानू उर्फ़ सदा हुसैन, ग़ुलाम अब्बास उर्फ़ गुल। रसूल बख्श खे 4 पुट आहिनि, आफ़ताब हुसैन, ज़ुल्फ़कार अली, मुख़्तियार अली उर्फ़ फ़क़ीर, अदनान अली। नबी बख्श खे 5 पुट आहिनि, मोहम्मद बख्श, ख़ालिद नबी, ग़ुलाम मुस्तफ़ा, ग़ुलाम मुज्तबा उर्फ़ राजा, मोहम्मद अफ़ज़ल। ग़ुलाम मुर्तज़ा खे 3 पुट आहिनि, तारिक अली, मोहम्मद सिद्दीक़ उर्फ़ ताहिर मुर्तज़ा, वाहिद बख्श उर्फ़ नासिर मुर्तज़ा। नज़ीर अहमद खे 3 पुट आहिनि, जावेद अली, नवीद अली, महरान अली। मुनीर अहमद खे 4 पुट आहिनि, अब्दुल्ला उर्फ़ मज़हर अली, अज़हर अली, ज़हीर अली, सारंग अली। शम्सुद्दीन खे 2 पुट आहिनि, इमरान अली, हालार अली। ख़ादिम हुसैन खे 3 पुट आहिनि, संघार अली, सरवाण अली डैश। ग़ुलाम शबीर खे 1 पुट आहे, मोहम्मद दाऊद। ग़ुलाम असगर खे 1 पुट आहे, अदील अली। अब्दुल्ला खे 1 पुट आहे, शायान अली। नूर नबीअ खे 1 पुट आहे, ग़ुलाम कादिर उर्फ़ गाज़ी। मोहम्मद सुलेमान खे 2 पुट आहिनि, अब्दुल कादिर, माजिद अली। ग़ुलाम नबीअ खे 2 पुट आहिनि, अज़ीज़ुल्लाह, अली बहादुर। अली रज़ा खे 3 पुट आहिनि,
हसीब अली, शाज़ेब, हबीबुल्ला। अली मदद खे ॿ पुट आहिनि, ग़ुलाम अली, मोहम्मद हादी। फिदा हुसैन खे ॿ पुट आहिनि, साकिब अली, फुरकान अली। सरमद अलीअ खे हिकु पुटु आहे, मोहम्मद महदी। मोहम्मद अलीअ खे ॿ पुट आहिनि, ज़ीशान महदी, शीराज़, सफ़रे हुसैन। सिकंदर अलीअ खे हिकु पुटु आहे, तहा अली उर्फ़ सनी। बाबर अलीअ खे 3 पुट आहिनि, बिलावर बाबर, वसीम अली, वारिस अली। ग़ुलाम अल्लाह खे हिकु पुटु आहे, शाह मामूद उर्फ़ मीसा। सदा हुसैन खे हिकु पुटु आहे, अनवर अली। ग़ुलाम अब्बास खे हिकु पुटु आहे, शुजा आदिल। ज़ुल्फ़कार अलीअ खे 3 पुट आहिनि, मोहसिन अली, फैसल ज़ुल्फ़कार, सारंग अली। मुख्तियार अलीअ खे हिकु पुटु आहे, रसूल बख्श उर्फ़ मोजिज़। अदनान अलीअ खे 2 पुट आहिनि, अब्बास अली, ज़रगाम अब्बास। मोहम्मद बख्श खे हिकु पुटु आहे, अनीस अहमद। ताहिर मुर्तज़ा खे 3 पुट आहिनि, हसनैन अली, दूल्हा दरिया, हरमैन उर्फ़ मोजो। नासिर मुर्तज़ा खे 2 पुट आहिनि, कुमैल अली, अबूज़र। जावेद अलीअ खे हिकु पुटु आहे, अरहम नज़ीर। मेहरान अलीअ खे हिकु पुटु आहे, हसनैन। इमरान अलीअ खे 2 पुट आहिनि, शम्सुद्दीन, ग़ुलाम मुर्तज़ा उर्फ़ मुंतज़र हुसैन। हालार अलीअ खे हिकु पुटु आहे, बालाज अली। ज़ीशान महदीअ खे हिकु पुटु आहे, हमदान हैदर। वसीम अलीअ खे हिकु पुटु आहे, बाबर वसीम। मोहसिन अलीअ खे हिकु पुटु आहे, मोहम्मद मुस्लिम। फैसल ज़ुल्फ़कार खे हिकु पुटु आहे, ज़ुल्फ़कार फैसल।